तो केॾा वञण जी तयारी पई थे? अम्मा थोड़ो घुमण थो वञा। ईअं ओचितो हिन वक्त? दोस्तन कुछ प्रोग्राम ठाहियो आहे हिन जे करे। केॾां त वञी पियो? अम्मा हिते कराची में वेझो ई आहे, बस थोड़ो परे आहे तव्हां। हिन जगह जो नालो त को हूंदो न? अम्मा नालो ॼाणे भला छा कंदो तव्हां? मूंखे देर थी थिए, मां वञां थो। अल्लाह हाफ़िज़। तूं अब हिन घर में केड़ो तो रही? बस कॾहिं कॾहिं सुम्हण लाइ तो अची। हाणे मां वञी सघां थो? बी इहो तो ॿुधाए वञ त वापस केॾी महिल ईंदे? अम्मा जल्दी ईंदुसि, पर मुंहिंजो इंतज़ार न कजो। केॾां पियो वञी? छो तो वञी? केॾी महिल वापस ईंदे? कंहिं बि ॻाल्हि जो मूंखे सही जवाब नथो ॾी। आख़िर तूं अहिड़ो कहिड़ो कमु पियो करी? तूं त हाणे मुंहिंजे लाइ न हिकु राज़ बणजंदो पियो वञी। अम्मा मां वापस अचां तव्हांखे हर शइ सम्झाईंदुसि, बस हिकु भेरो मूंखे वापस अचण ॾे, पोइ तोखे कॾहिं बि मूंखां का शिकायत न रहंदी। अम्मा मूंखे त हाणे घबराहट थी रही आहे। घबराइण जी का ॻाल्हि आहे अम्मा, मां जल्दी वापस ईंदुसि तव्हां वटि। खैर खैरियत सां पुट वञ ऐं खैर खैरियत सां ई वापस अच। खुदा हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह तोखे पंहिंजे हिफ्ज़ो मान में रखंदो। अल्लाह तोखे सलामत रखंदो पुट। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।